रसूला फरमायो मन हदर मजलिस में मजालिसिल इल्मी का अन्नमा हदर मजालिस अंबिया अल्लाह व रसूली। हिनन 10 ॾींहनि में मदीने वारे मीर फरमायो कि इल्मी मजलिस में शरीक थियो। अब आज शाम जो इशा खां पोइ सुम्हणी किताब हदीस जो पढ़ंदा आहिनि, तबलीग वारा पढ़ंदा आहिनि, फ़ज़ाइल अमाल, को बेश्ती ज़ेवर, को जन्नती ज़ेवर, किथे क़ुरान शरीफ़ जो दर्स थींदो आहे, किथे हदीस जो दर्स थींदो आहे। जेको 10 ॾींहनि में इल्मी मजलिस में शरीक थियो, मस्जिद में न त घर दीनी किताब पियो आहे, क़ुरान माना सां पढ़े, हदीस जो किताब पियो आहे, घर में मौजूदु आहे, या भला न त क़ुरान जी का तशरीह बयान वेही गॾु गैदरिंग में 4 ॼणा वेही दीनी किताब वेही पढ़ियूं, भाउ भेण माउ पीउ, जेको वांदो हुजे, मजलिस चइबो आहे घटि में घटि 2 हुजनि, गैदरिंग मीटिंग अकेले सां कान थींदी, पोइ उहो वेही रोज़ाने 10 मिंट रुॻो 10 ॾींहं असां इहो अमल कयूं त ॼण इहो अलाह जे नबियुनि ऐं रसूलनि जी मजलिस में शरीक थियो। हिते जो कंहिंखे सदर जो दावतनामो मिले, कोर्ट पंहिंजे पार्टी बिरादरी चङे मुड़ जो दावतनामो मिले त सभिनी खे ॾसींदो था असांखे बि दावत आहे, कार्ड फोटू कढी नालो लिखी असां बि उते पहुचंदासीं। हाणे फेसबुक ते धूम लॻी पई आहे, अब मूंखे पंहिंजे पार्टी जे चङे मुड़ जो दावतनामो मिलियो आहे, भली पार्टी जो न बि हुजे, को वॾो माण्हू हुजे, दावत मिली, साईं थोरी सेल्फी त कढायो, मां बि साईं सां फिलाणे बद ते मिलियुसि। जेको माण्हू 10 ॾींहं हिन दीनी मजलिस में वेठो, इल्मी मजलिस में वेठो, रोज़ानो 10 मिंट हिकिड़ो मामूल बणाए, उन मजलिस खे सवलो तरीक़ो इहो आहे त हदीस जो किताब क़ुरान माना सां, अॼुकल्ह त डेटा सफ़ा सवली लॻी पियूं आहिनि, उहो वेही पाण भाउ भेण गॾु वेही पढ़नि, भाउ खे विहारे 2 मिंट ॿुधाए, मां 10 मिंट हिकिड़ा पाण रोज़ु कढंदासीं, अमा मसरूबात बाबे सां वेही, अजायो जो कचहरियूं ड्राड़ ठका खां बहितर आहे इहे 10 ॾींहं रोज़ानो हिकिड़ा 10 मिंट कढे त ॼण अलाह जे नबियुनि ऐं रसूलनि जी मजलिस में शरीक थियो।